ونستغفره ونؤمن به ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وسيق الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين وترى الملائكة حافين من حول العرش يسبحون بحمد ربهم وقضي بينهم بالحق وقيل الحمد لله رب العالمين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا मुझे आजीज दोस्तों भाइरो आज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फजीलत हुफाज किराम इन दीनी इदारे जे ज़ेरे इंतज़ाम थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियूं
अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त रब तबारक व तआला तव्हां असां जमी कलमे वारनि जी हिते हाज़ुरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन दीनी इदारे जे ख़िदमात खे भी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। जेके बचड़ा फारिग थिया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए। ये बचड़ा खुश नसीब आहिनि जन बचड़न जे सीनन के अल्लाह तबारक व तआला कुरान पाक सां आरास्ता कयो आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो तहां में भला उहे आहिनि जेके कुरान सिखनि था ॿिया सेखारनि था। वाहिद दुनिया जे अंदर इंसान के कमाल मरातब ते पहुंचाइण वारी तालीम या कुरान जी आहे। बिनी जहानन में इंसान सुरखरू थे थो ऐं बिनी जहानन में पंहिंजे कमाल मरातब के हासिल करे थो। दुनिया जे अंदर असरी तालीम भी आहे। जो मानू दुनिया के कारोबार के दुनिया के रंग ढंग के दुनिया के कार व्यवहार के समझे को मानू हिसाब किताब जे जान करे थो इल्म सीखे थो तो माके हिसाब किताब अचे। को मानू चे थो मुझो दुनिया से व्यापार थे तो मां व्यापार वारो अंदाज सिखा। को मानू दुनिया में विकालत जो इल्म पढ़े तो मां वकील थी करे पो मानू जा केस लड़ा। को मानू दुनिया के मनसब के हासिल करने के लिए चवे तो मां दुनिया में के वडे मनसब ते पहुंचा। को केड़े तालीम में रुधो पियो आहे को केड़े अमल जे हासिल करण में रुधल आहे को केड़े कम जे हुसूल जे लाइ मेहनत ऐं कोशिश समझ करे थो। पर इहो सॼो जेको भी इन जी मेहनत आहे इहा दुनिया जे हयाती ताईं दुनिया जे जिंदगी ताईं हिन दुनिया जे जहान ताईं महदूद आहे। विकालत पढ़ी पास थियो दुनिया जे जहान जो फ़ाइदो। वकील थी अगना हली जज थियो दुनिया जी हयाती ताईं। दुनिया के फनून के पढ़े व्यापारी थियो दुनिया जो फायदो। दुनिया के सियासियात के पढ़े दुनिया की इक़्तिदार के हासिल करें दुनिया जो फायदो। फ्रांस वियो अमेरिका वियो जापान वियो रूस वियो चाइना वियो जाडे काडे वियो पांजे पांजे दिमाग में पांजे बजा में ख्वाहिश पान के आला तालीम याफ्ता तबको समझे तो दुनिया ताईं तो भी दुनिया जी हयाती कुरान पाक जी वाहिद तालीम है जेका इंसान के पंहिंजे कमाल मरातब ते पहुंचाए थी दुनिया ऐं आखिरत में। छो तो असां जे लाइ हीअ दुनिया सिर्फ ना है। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए थो व इन दारल आखिरत लहियल हयवान लौ कानू यालम। रब फरमाए थो जेकॾहिं इंसान समझन ऐं ॼाणन तो हिन दुनिया की कदर कीमत हैसियत कुछ भी ना है हयातियात आखिरत वारी। इन जे करे हजूर जन
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हम वक्त सहाबा किराम जे लाइ चवंदा त अल्लाहुम्मा ला आइश इल्ला आइशल आखिरा। अल्लाह दुनिया जी हयाती ना है, दुनिया जो केड़ो आयुष आहे, दुनिया जी केड़ी खुशी आहे, आयुष ऐं खुशी आहे त आखिरत वारी आहे। फ़ग़फ़िर लिल अंसार वल मुहाजिर, रब मुझे हिन मुहाजिरन ऐं अंसारन खे माफ़ फरमाए, हिननि खे आखिरत वारी खुशी नसीब फरमाए। सहाबा किराम जो त इहो हाल हो। कंहिं वीचारे जे कपड़ा लिंगन ते पूरा आहिनि, कंहिं ते न आहिनि। कंहिंजो मथो ढकियल आहे त पेर उघाड़ा आहिनि, कंहिंजे पेरनि में जुती आहे त मथो उघाड़ो आहे। लिबास भी लिंगन ते पूरो न हूंदो हो पैगंबर जे शागिर्दनि खे। हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दुनिया खां रहलत खां पोइ हज़रत अबू हुरैरा साईं जेको हज़ूर जो शागिर्द हो, उन जे हथ में हिकिड़ो रेशमी रुमाल अची वियो। नंढड़ा रेशमी रुमाल हूंदा आहिनि जंहिंसां तव्हां सां नक साफ़ कंदा। एतिरो हिकिड़ो रेशमी रुमाल हज़रत अबू हुरैरा जे हथ में आयो। हज़रत अबू हुरैरा साईं उन रुमाल खे हथड़ो बि लाहे थो, ॾिसे बि हथो, रोए बि हथो। अखियुनि मां ज़ारो क़तार पाणी वहेसि। अबू हुरैरा छो थो रोए, छा ॻाल्हि आहे? चई त इन जे करे रोआं थो जेके हज़ूर जे ज़माने में जेके सख़्तियूं सठियूंसीं दीन ते हलण जे करे, पैगंबर जे मथां कलमे पढ़ण जे करे, शरीयत जे मथां अमल करण जे करे, उहो अलाए मथां अल्लाह तबारक व तआला असांखे हिन दुनिया में नथो सिलो ॾे। जो अॼु अबू हुरैरा जे हथ में रेशमी रुमाल आहे, अलाए दुनिया में मथां मांखे उहो सिलो मिले थो। असां त हज़ूर जे वक़्त में सॼो कमु आख़िरत जे लाइ कंदा हुआसीं त अल्लाह आख़िरत सुहिणी फरमाए। हीउ अॼु मुंहिंजे हथ में रेशमी रुमाल आयो आहे, अलाए मथां रब साईं उहो मांखे बदिलो दुनिया में नथो ॾे। असां त अॼु दुनिया जे हवस में आहियूं, दुनिया जे हिर्स में आहियूं, दुनिया जे तमो में भाउ भाउ खे मारे थो, को कंहिंजो क़तल आहे, को कंहिंजो कातिल आहे, चाचो भाइटे खे, भाइटो चाचे खे, को कंहिंजे माल खे खाए थो, को यतीमनि जो माल खाई वियो, को बेवान जो माल खाई वियो, को नादारनि ग़रीबनि वीचारनि बेपोचनि जो माल खाई वियो। सिर्फ़ु दुनिया खे हासिल करण जे लाइ, दुनिया जे गॾु करण जे लाइ, दुनिया जे बैंक बैलेंस खे गॾु करण जे लाइ असां सभु कुझु छॾे ॾिनोसीं, दीन त हथ खणी वियासीं। अज़ीज़ाओ, ये दुनिया जो जहान कुछ भी ना है। हदीस में अचे तो अल्लाह तबारक व तआला जे रसूल फरमायो तो जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला के हिन दुनिया जो कदुर क़ीमत जेकॾहिं मच्छर जे पर जे बराबर भी जेकॾहिं ख़ुदा वटि हिन दुनिया जो कदुर हुजे हा त काफ़िर के ख़ुदा दुनिया में पानी जो ढुक भी नसीब न करे हा। दुनिया कुछ भी ना है। ये दुनिया कुछ भी ना है। ये सिर्फ दुनिया असांजो गुज़रगाह, मंज़िल अॻिते आहे, सफ़र अॻिते आहे, मक़सूद ऐं मतलूब शइ अॻिते आहे। ये असांजो गुज़रगाह। जीअं माण्हू दुनिया में लोड़ा लताड़े करे कंहिं पंहिंजे मक़सूद ऐं मतलूब जाइ ते पुॼण जी कोशिशि कंदो आहे, रस्तो हमवार ना है। काथे सुठो रस्तो आहे, काथे ख़राब रस्तो आहे, काथे पानी झागणो आहे, काथे कंडा क्रॉस करना आहिनि, काथे मक़सद अॻिते वञणो आहे। मक़सूदी शइ अॻिते आहे, हे सिर्फ़ु मूंखे क्रॉस करणो पवे थो। ईअं हे दुनिया जूं मुसीबतूं, दुनिया जूं तकलीफ़ूं, दुनिया जा जेके बि ॾुख, ईअं ई सम्झो जीअं माण्हू पंहिंजे बनी ते वेंदो आहे, पोइ लोड़ो क्रॉस कंदो आहे, पोइ कंडड़ो लॻंदो, माण्हू कंडो कढंदो अॻियां वेंदो, उते कंडनि ते वेही न रहंदो। हे दुनिया क्रॉस आहे, सिर्फ़ु क्रॉस करणो आहे। हे बि असांजो हिकिड़ो लंघो आहे त क्रॉस करणो आहे। मक़सूदी शइ जेका आहे, कलमे वारे जो मतलूब महबूब मक़सूद जेका आहे उहा उखरवी ज़िंदगी आहे, ख़ुदा जी रज़ा मक़सूद आहे।
पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जामे शख्सियत बणजी करे आया दुनिया जे लाइ। पैगंबर जेको दुनिया में तर्ज जिंदगी सेखारियो तो दुनिया में जिंदगी हिन नमूने सां गुजारणी आहे, असांखे भी उन्हीं तर्ज के अख्तियार करणो आहे, उन तरीक़े के अख्तियार करणो आहे। मक्के जे मुशरिकन हजूर जन के ताना आया तो हे गरीब आहे, मिस्कीन आहे, कीअं रसूल आहे? रसूल हुजिया तो कोई शाहूकार हुजिया, जी यूसुफ नबी हुयो बादशाह हुयो, सुलेमान नबी हुयो बादशाह हुयो, दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम नबी भी हुयो बादशाह भी हुयो, हे भी जेकर बादशाह हुजिया। अल्लाह साईं हजरत जिब्रील साईं के मोकिलियो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में। हजूर जन के थोड़ो दिल में दुख थियो तो हे काफ़र मांखे तानो हणनि था, मननि कोन था, चवंदा हे मोहताज आहे, गरीब आहे, मिस्कीन आहे, यतीम आहे, हिन वटि छा आहे? पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे थोड़ो फिक्र थियो। अल्लाह साईं जिब्रील अमीन के मोकिलियो तो पैगंबर के वञी करे अर्ज़ कर, जेकॾहिं तू चाहें थो तो मां बादशाह भी हुजां, नबी भी हुजां, तो असां तोखे बादशाही दुनिया जी आणे ॾियूं। जेकॾहिं तू चाहें थो तो मां ईअं नबी हुजां ऐं गरीब हुजां, इहो तो तुंहिंजो हाल आहे। जेकर जीअं तू चाहें थो तो असां तोखे दुनिया जी फरावानी, दुनिया जी हुकूमत, दुनिया जी सल्तनत, दुनिया जी बादशाही सुलेमान खे ॾिनीसे। तू तो आख़िरी नबी आहे, सभिनी जो सरताजुल अंबिया आहे, तुझे मथों तो सॼो कुझु दुनिया जो दारो मदार आहे। जेकर तोखे पैदा न कया हा, तो अर्ज़ो समा के पैदा न कया हा। दाऊद के जॾहिं बादशाही मिले थी, सुलेमान के बादशाही मिले थी, यूसुफ के बादशाही मिले थी, ये भी सब अंबिया भी हुया, उनके बादशाही भी हुई। जेकर तू चाहे तो असां तोखे बि ॾियूं। हजूर जन फरमायो तो न, मूंखे बादशाही नथी खपे, मूंखे बादशाही नथी खपे। जंहिं हालत मां हलां थो इहो ठीकु हलां थो, सही हलां थो। पाण फरमायूं अल फ़क़्रु फ़ख़्री, हे मिस्कीनी ते मां फ़ख़्रु कयां थो, हे मिस्कीन हुजणु इहो मुंहिंजो फ़ख़्रु आहे। सहाबा किराम सवाल कियो हजूर जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को, साईं मैदान महशर में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे क़यामत ताईं जेके आख़िरी माण्हू ॼमंदो, ॿार ॼमंदो, सभु मैदान महशर में हाज़िर थींदा, असां अव्हां खे काथे ॻोल्हींदासीं? तव्हां असां सां उते कीअं मिलंदो, काथे असां तव्हांखे ॻोल्हियूं? फरमायूं मैदान महशर में नज़र कजो, जाते हो गरीब में गरीब माण्हू बीठा हुजनि, मिस्कीन में मिस्कीन, मां उते हूंदुसि, मां उते तव्हांखे मिलंदुसि। पाण फरमायूं अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। हजूर जन या दुआ घुरदा हा अल्लाह तबारक व तआला खां, दरब मूंखे ज़िंदगी मिस्कीननि वारी नसीब फरमाए। जॾहिं मुंहिंजी वफ़ात थिए तॾहिं बि मां मिस्कीन हुजां, आख़िरत में भी मूंखे मिस्कीननि जे टोले मां उठाईंदे। दुनिया में दुनिया जो हुजणु कमाल कोने, दुनिया में दुनिया जी हुकूमत जो हासिल करणु कमाल कोने। हिन दुनिया में रही करे दुनिया जे अंदर माण्हू ऐश अशरत सां जिंदगी गुजारे, कमाल उन्हीं में कोने। हिन दुनिया जे अंदर कुरान पाक जे हुक्मनि जी इताअत जंहिंखे नसीब थिए थी, इहो माण्हू दौलतमंद आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो जंहिंजे दिलि में आहे, इहो दौलतमंद आहे। पैगंबर जी सुन्नत जंहिंजे वजूद ते ज़ाहिर आहे, इहो दौलतमंद आहे।
हज़ूर जे सुन्नत जी आदत अथसि उहो दौलतमंद आहे। क़ुरान पाक ऐं पैगंबर पाक जे फरमान जे मथां हुनखे अल्लाह से अमल नसीब कयो आहे, इहा दौलत आहे। इहो इंसान दौलतमंद आहे। दुनिया में शाहूकार थी घणा निकिरी विया। हामान दुनिया में वॾो शाहूकार हुयो। फिरौन वॾी हुकूमत जो मालिक हुयो। शद्दाद वॾे हुकूमत जो मालिक हुयो। निमरूद वॾी हुकूमत जो मालिक हुयो। कारून वॾे खजाने जो मालिक हुयो। घणा वॾा वॾा दुनिया जा परवाना दुनिया में जो वया, तवंगर दुनिया में जो हलिया वया, पर इन्ही शइ खां हासिल करण खां पोइ उन्हनि खे इज़त कान मिली। अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि जेकॾहिं इज़त आहे त अहले दीन खे आहे, अहले क़ुरान खे इज़त आहे, पैगंबर जे सुन्नत जे ताबेदारनि खे इज़त आहे। दुनिया में रही दीन हासिल कयूं, दुनिया में रही अल्लाह जो नालो हासिल कयूं। हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग थी गुज़रिया, वॾो बादशाह हुयो। बादशाह हुयो हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैह। हिकु दफ़ो पंहिंजे उन शाही महल में पियो आराम करे। इनके दिल में हमेशा ख्याल हूंदो हो त जेकर मूंखे को अल्लाह वारो मिले, जंहिं अल्लाह वारे सां मूं बैत कयां, को ख़ुदा जो नालो मुंहिंजे दिल में अचे। हिन जे दिल में इहा तड़प ख्याल हूंदो हुउसि यको। दुनिया में दुनिया जी हुकूमत कयूं था, पर मक़सूदी शइ ख़ुदा जी ज़ात आहे। अल्लाह ताला जो नालो काथो मूंखे मिले। हिकु दफ़ो राति जो पियो शाही महल में पियो हो, तो शाही महल में ख्वाब में ॾिसे पियो त मुंहिंजे महल जे मथां के माण्हू आहिनि। हिन हकल कई त बाबा कहिड़ा हो? चई असां जत हूं, जत। अरे हेॾे कीअं आया हो महल में? चई असांजा उठ गुम थी विया आहिनि, उठ ॻोल्हण आया, उठ ॻोल्हण आया हूं। अरे उठ हेॾे महलनि में ईंदा आहिनि। उन्हनि चयो जेकॾहिं उठ महलनि में न ईंदा आहिनि त पोइ ख़ुदा बि महलनि में कोन मिलंदो आहे। ख़ुदा बि महलनि में कोन मिलंदो। हिते तूं बि तमन्ना करे थो त जेकर मूंखे ख़ुदा जो नालो मिले। हे उथियो, शिरक भरे उथियो, बेदार थियो। हिन चयो त सबक़ त मूंखे मिले। रातो रात सादा कपिड़ा पाए करे हली वियो झंग में, बादशाही छॾी। चई त मन न मन मुंहिंजी के अल्लाह वारे सां मुलाक़ात थिए। झंग जो मोह कई, हले वियो। किसो तमामु लंबो आहे। अची करे जॾहिं उतां वापसि आयो त हिकिड़े दरिया जे किनारे ते अची वेही रहियो, छपरड़ी अॾे करे। बसि उन जे मुल्क जे वज़ीरनि खे, मुशीरनि खे, सभिनी खे ख़बर पई त के महीना थिया हा असांजो बादशाह हलियो वियो हुयो, ग़ुलामियो हुया। ॾिठो त अड़े हिते छपरी अॼु हिते दरिया जे किनारे ते वेठो। आयसि उते, चयईं उहो वीचारो पंहिंजो तंहिं महिल सुईअ सां पंहिंजो चोलो सिबे पियो, चोलो फाटी पियो, चोलो सिबे पियो। चए तूं असांजो बादशाह आवां, तुंहिंजे लाइ उते शाही महल मौजूदु आहे, तूं उते हल बादशाही संभाल, तूं हिते अची वेठो आहे। चए था मूंखे पंहिंजो रब मिलियो, हाणे मूंखे बादशाही आख़िरत जी मिली, हे छा कंदी बादशाही? हीअ बादशाही मुंहिंजे कहिड़े कम जी आहे? बसि त मूंखे पंहिंजो रब हथ आयो आहे। उते बादशाही कयूं, उते माण्हू कोन था चयो वठनि। जैसे माण्हू तव्हांजे हुकुम में आहिनि, माण्हू तव्हांजे हुकुम जा ताबेदार आहिनि, तव्हां उते हलो, तव्हां पंहिंजी सल्तनत संभालियो। हुकुम तव्हांखे पहुती, वञो बसि, हुकूमत तव्हांखे पहुती। चई हिते असां हीअ बादशाही ख़ुदा घटि ॾिनी आहे। हे जंहिं किनारे ते मां वेठो आहियां, हे मच्छियूं आहिनि न, सुई जेका हस उहा
सगे मों कढी करे उहा सुई समुंड में दरिया में उछलाई। सुई उहा जैसा चोलो सिबे पयो उहा दरिया में उछलाई। मच्छिन के चए त मुंहिंजी सुई खणी अचो, हुकुम कया मच्छिन के चए मुंहिंजी सुई खणी अचो। मच्छूं सभई वात में सोन जूं सुयूं खणी आयूं। सोन जूं सुयूं हर मच्छी जे वात में। चए त न मुंहिंजी इहा न आहे, मुंहिंजी सुई जेका मां सटी आहे मुंहिंजी सुई जो। हिकिड़ी मच्छी नमूदार थी जेका उहा सुई खणी आई जेका हिन बुज़ुर्ग सटी। चए ॾिस हीअ बादशाही भली आहे न, हीअ बादशाही वधीक आहे इहा तव्हां वारी बादशाही वधीक आहे। ईअं उन अलाह जे बाने उहा पंहिंजी बादशाही छॾे करे अलाह जे नाले खे चिंबड़ी वरितई। अज़ीज़ो, हे दुनिया जो तम तराक, हे दुनिया जो बूदबाश, हे दुनिया जी जिंदगी, हे दुनिया जो चरखो ॾिसो था, इहो सभु ख्वाब वांगुरु आहे, ख्वाब वांगुरु, सभु ख्वाब वांगुरु। अल्लाह तबारक व तआला आख़िरत में जॾहिं उड़े हलंदासूं, मैदान महशर ॾे जॾहिं राही थींदासूं, त उते अल्लाह तबारक व तआला असां खां इहा पुछा कंदो त बानो जंहिं मक़सद जे लाइ तव्हांखे मां मोकिलियो हो, उन मक़सद में तव्हां केतिरो पेश थियो। तव्हांजे मथां फ़राइज़ लागू हुया, तव्हांजे मथां ॾींहं में 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ हुई, 12 महीननि में हिकिड़ो महीनो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ हुया, साहिब हैसियत जे मथां हज फ़र्ज़ हुयो, उहो केरु करे आयो आहे या न करे आयो आहे हज। साहिब इस्तिताअत जे मथां पैसे जी जंहिंखे फरावानी उन जे मथां ज़कात फ़र्ज़ हुआ, ज़कात ॾिनव या न ॾिनव। ग़रीबनि सां मिसकीननि सां पाड़े वारनि सां चङा हलियो या मिठा हलियो। तव्हांजे मथां ॿियनि जा हक़ हुया, उहे हक़ उनखे अदा कयव या न कयव। दुनिया जे अंदरि अदल वारी ज़िंदगी गुज़ारे आयो या ज़ुल्म वारी ज़िंदगी गुज़ारे आयो। पुछा असां खां इन्हनि शयुनि जी थींदी, जंहिं शइ जी असां खां पुछा थींदी उन जो असांखे फ़िक्र ई कोन्हे। अल्लाह तबारक व तआला हिननि आयात मुबारक जे अंदरि इन्हनि ॿिन्ही टोलनि जो बयानु फरमायो आहे जेके आख़िरत जे हिन दुनिया जे ज़िंदगी खे पंहिंजी ज़रूरत सम्झी ज़रूरत पूरी करनि था ऐं पंहिंजे मक़सद जे तरफ़ रवां दवा आहिनि। हिकु उहो टोलो इहो मोमिननि जो टोलो आहे, दुनिया जे ज़रूरत, दुनिया जे जहान खे पंहिंजी ज़रूरत सम्झनि था, ज़रूरियात ज़िंदगी खे पूरो करे मक़सूद ऐं मतलूब आख़िरत खे सम्झनि था। अलाह जे फ़राइज़ में पेश आहिनि, रब साईं जे हुक्मनि जे तकमील में पेश आहिनि। कॾहिं बि ग़रीब जे माल सां पंहिंजे पेट में हिकिड़ो लुकमो न विधऊं, ज़ुबान सां कॾहिं कंहिंखे ईज़ायूं न, अखि सां कॾहिं ग़लति पासे ॾे निहारियऊं न, हथनि सां कंहिं सां ज़ुल्म न कयूं, पेरनि सां ग़लति पासे ॾे पंधु न कयूं। इफ़त ऐं पाक दामनी वारी दुनिया में ज़िंदगी गुज़ारियूं, पंहिंजे मक़सद वारी ज़िंदगी ॾे हलिया, ओ ख़ुदा जी रज़ा खे हासिल कयूं। अल्लाह तबारक व तआला जे पैगामात खे, उन जे अहकामात खे ऐं उन जे फरमूदात खे बसरो चशम रखी करे दुनिया में अमल करे ॾेखारियो, दुनिया में पंहिंजे ज़रूरियात खे पूरो कयो। ऐं ॿिया उहे जन दुनिया खे पंहिंजो मक़सूद मतलूब महबूब सम्झो। बसि दुनिया खे पंहिंजो मक़सूद ऐं मतलूब सम्झूं। दुनिया जी इज़त, दुनिया जो तमतराक, दुनिया जो ऐश इशरत, दुनिया जा खाधा पीता, दुनिया जो लज़तूं, दुनिया जी फरहत, दुनिया जो सभु कुझु तमतराक, सभु कुझु दुनिया में। बसि आख़िरत जी ज़िंदगी तो हथु खणी विया। न निमाज़ूं पढ़ियऊं, न रोज़ा रखियऊं, न हज कयूं, न ज़कातूं ॾिनऊं, न ग़रीब जी पर घुर लधऊं, न हक़दारनि खे हक़ ॾिनऊं, न वरी कंहिं सां इंसाफ़ कयूं। ईअं ज़ुल्म में बारे ॾिनऊं, ज़ुल्म जी पराया हक़ खाईंदा रहिया। दीन इस्लाम ऐं शरीयत जे वेझो ई न, पैगंबर जे इताअत जे वेझो ई न, हज़ूर जे सुन्नत खां शर्म महसूस थियनि पियो। दुनिया में लॼ पई थियनि त हज़ूर जी सुन्नत कीअं रखूं पंहिंजे चेहरे ते। सिर्फ़ दुनिया जे जहान खे पंहिंजो सम्झो मक़सूद। अल्लाह ताला उन्हनि जो बि वाक़ियो बयानु फरमायो
बिनी टोलन जो बयान फरमायो थे ऐं बिनी जे अंजाम के बयान फरमाए फरमाई अहले दुनिया जन दुनिया के सब कुछ समझो आखिरत के विसारे छॾियूं अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमूदात के विसारे छॾियूं इनके अल्लाह ताला हुकुम फरमाई तो जहन्नम रे वठी हलो वसीक़ल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा हुकुम थींदो त जहन्नम के वठी वञो जहन्नम जे तरफ़ ओ जॾहिं जहन्नम जे दरवाज़े ते ईंदा क़ाल लहुम ख़ज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम जहन्नम जा दारोगा उनके चवंदा ओ जहन्नम जो जेको दारोगो हूंदो जहन्नम जे दरवाज़े ते हूंदो उनके चवंदो त तव्हां ॾे को रसूल कोन आयो ख़ुदा जो तव्हां ॾे ख़ुदा जो कासिद कोन आयो ख़ुदा जो पैगाम खणी अचण वारो कोन आयो तव्हां मञो को तव्हांखे अल्लाह जूं आयतूं पढ़ी ॿुधाइण वारो कोन हुयो यतलून अलैकुम आयात रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा ओ हिन ॾींहं खां तव्हांखे ड्रिजारे हा जहन्नम जी बाहि खां तव्हांखे ड्रिजारे हा हिन दरवाज़े ते अचण खां तव्हांखे अॻु में आगाह करे हा अहिड़ो कोन आयो छा पोइ उहे चवंदा कालू भला हा असां ॾे आया सब कुछ पतो हो सब कुछ समझोसे बिल्कुल जान हुई बुधाइण वारन बुधायो समझाइण वारन समझायो रोकण वारन रोकियो उन्हनि पंहिंजा वस करे छॾिया वलाकिन हक़त कलिमतुल अज़ाब अलल काफ़िरीन मसलो इहो हो त असां समूरिन ॻाल्हियुनि खे पसे पुश्त रखियोसीं इन अज़ाब खे पाण ख़रीद कयोसीं सब पतो हो बस अल्लाह ताला जे ॻाल्हियुनि खे ॿुधोसीं ॾिठोसीं सभु कुझु सम्झोसीं पर छा कयूं असां इनकार कयोसीं सभिनी समूरनि शयुनि जो बसि ख़ुदा जो इहो अज़ाब असांजे गिची पइजी क़ील दुख़ुलू अबवाब जहन्नम चयो वेंदो हुनखे जहन्नम जो दारो चवंदो चलो ठीकु आहे हलो अॻिते हलो दाख़िल थियो जहन्नम जे दरवाज़नि में हलो ख़ालिदीन फ़ीहा हमेशह लाइ हिते रहंदो हमेशह हमेशह का तिर बराबरि बि तो हाणे तव्हांखे ज़रे बराबरि हिकिड़े सेकंड जे लाइ बि तव्हांखे अज़ाब खां मोहलत कान मिलंदी हमेशह लाइ इन में रहो रब साईं फरमाए थो फबिअस मस्वल मुतकब्बिरीन बुरे में बुरी जाइ आहे जेके दुनिया में तकब्बुर करनि था गुरूर करनि था ख़ुदा जे हुक्म जे मञण खां इनकार करनि था ऐं ख़ुदा जे अहकामात ते हलण खां इनहराफ़ी करनि था मुंहुं मोड़नि था उन्हनि जो अंजाम अल्लाह ताला ॿियनि जो अंजाम फरमाए थो फरमाए वसीक़ल लज़ीन तक़व रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा मुतक़िन खे चयो वेंदो रोज़ायतनि खे चयो वेंदो पाक दामन जेके माण्हू हुया जन दुनिया में पराए हक़ खां परहेज़ कई पंहिंजे हक़ ते क़ाइमु रहिया सच ते क़ाइमु रहिया अदल ऐं इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि खे पूरो कयूं ईमान ते साबित क़दम रहिया ऐं पंहिंजे ॾिनल माल ख़ुदा जेको हुनखे माल ॾिनो हो रिज़्क़ ॾिनो उन मज़ा अलाह जे नाले ते ख़र्च कंदा रहिया अल्लाह तबारक ताला जे हर हुक्म खे लबैक चयूं ओ उन्हनि खे रब साईं फरमाईंदो हिन खे वठी वञो जन्नत ॾे हता इज़ा जाऊहा ओ जॾहिं उते जन्नत जे दरवाज़े ते ईंदा इन हालत में जो जन्नत जा दरवाज़ा अॻे ई खुलियल हूंदा उन जे लाइ दरवाज़ा अॻे ई रब साईं खोलाए छॾींदा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा ओ इन जन्नत जो दारोगो उन्हनि जन्नतिन खे चवंदो सलामुन अलैकुम सलामुन अलैकुम सलामुन अलैकुम सलाम तव्हांजे मथां सलाम हुजे तव्हांजे मथां सलाम हुजे तिब्तुम फदखुलूहा ख़ालिदीन ओ तव्हांजे मथां तव्हांखे मुबारक हुजे तव्हांखे सलाम हुजे तव्हां हिते हमेशह लाइ रहंदव दुनिया में तव्हां ते टोकां थींदियूं हुयूं ठठोला थींदियूं हुयूं इस्तेज़ा थींदो हो ज़ुल्म थींदा हुआ मज़ाक़ूं थींदियूं दुनिया में तव्हांखे टोकियो वेंदो हो हिकिड़ी साथ जे लाइ हिकिड़े सेकंड जे लाइ बि हाणे तव्हांखे इन जाइ ते ॾुख न मिलंदो हमेशह लाइ इन जन्नत में रहो बसि वक़ालु अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी सदक़ना वादा उहे जन्नत में जॾहिं इंसान उहे जन्नती दाख़िल थींदा उहे हिन दुनिया में ज़ालिमनि जे ज़ुल्म ऐं कहर जे करे हुननि जे हिकिड़ो वार वांदो न हुयो दुनिया जूं मुसीबतूं पहाड़ दुनिया जा अंबार दुनिया जूं तकलीफ़ूं दुनिया जा मज़ालिम सठूं ओ जॾहिं जन्नत में दाख़िल थींदा हुननि जो वार वार ठरी पवंदो हज़ूर जन फरमायो हदीस में अचे थो फरमायूं जन्नत जूं नेमतूं अहिड़ियूं आहिनि ला आइनुन रात कॾहिं इंसान जे अखियुनि उहे नेमतूं ॾिठियूं बि न आहिनि
न करे वरी कननि सां इंसान कंहिं ॿुधियूं बि हूंदियूं अहिड़ियूं नेमतूं भला ख़तरा अला कल्ब बशर न वरी करे इंसान जे दिलि ते उन नेमतुनि जो को ख़्याल बि आयो हूंदो त हीअ नेमत बि मूंखे उते मिलंदी अहिड़ियूं अजीबो ग़रीब नादिर नेमतूं सब तारीफ़ उन रब साईं जी आहे जंहिं असां सां पंहिंजो वाइदो सचो कयो त मां तव्हांखे जन्नत ॾींदुसि हे जन्नत आहे उन रब साईं जी तारीफ़ आहे जंहिं रब साईं असां सां पंहिंजो वाइदो सचो कयो वऔरसनल अर्ज़ नतबव्वअ मिनल जन्नत हैसु नशा सरज़मीन जन्नत जो अॼु असांखे रब वारिस बणाए छॾियो आहे हाणे असां जिथे बि रहूं जॾहिं माण्हू पंहिंजे घर में चौधारी कोट कढराईंदो आहे जॾहिं कोट ठही चार थी वेंदो आहे उनखे दरवाज़ो लॻी वेंदो चोरनि चकारनि खां महफ़ूज़ थी वियो सभिनी शयुनि खां महफ़ूज़ थी वेंदो आहे पोइ शुक्रानो कंदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब साईं असांखे पंहिंजी जाइ अता फरमाई आहे हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे हिन कुंड में 2 कमरा ठारायां या हिन कुंड में 2 कमरा ठारायां या विच ते ठाहियां हे सॼो जेको कोट इहो मुंहिंजो घर आहे ईअं जन्नती इंसान बि जन्नत में जॾहिं दाख़िल थींदा उन्हनि जे ज़ुबान मथां इहे लफ़्ज़ निकिरंदा मक़ालुल हम्दुलिल्लाहि अल्लज़ी सदक़ना वादा सब तारीफ़ उन रब साईं जा जंहिं पंहिंजो वाइदो रब साईं सचो कयो वऔरसनल अर्ज़ नतबव्वअ मिनल जन्नत हैसु नशा उन रब साईं असांखे हिन सरज़मीन जन्नत जो मालिक बणायो आहे हाणे असां जिथे बि रहूं रब साईं फरमाए थो फनिअम अज्रुल आमिलीन पोइ भलो बदिलो आहे उन्हनि जे लाइ जन दुनिया में रही मुंहिंजे फरमान ते अमल करे ॾेखारे अज़ीज़ो हीअ दुनिया अमल जो घर आहे हिकिड़ो माण्हू दुनिया में तव्हां असां ॾिसो था हूंदा आहियूं पंहिंजे मुआशरे में हिकिड़ो ॼाड़ो बीमार आहे हिकिड़ो मरीज़ आहे हिकिड़ो लाचार आहे डॉक्टर ॾे खणी वेंदा आहियूं पोइ डॉक्टर साहिबु उनजो नुस्ख़ो तजवीज़ कंदो आहे हकीम साहब डॉक्टर साहब उनजी तबियत ॾिसी नब्ज़ ॾिसी उनखे ॾिसी मुआइनो करे उनजे फिफड़नि जो उनजे दिलि जो जाइज़ो वठंदो हिते रखंदुसि दूरबीनियूं लॻाईंदो पोइ उनजो नुस्ख़ो तजवीज़ कंदो इहो माण्हू वॾे में वॾे हकीम ऐं डॉक्टर खां नुस्ख़ो वठी करे ऐं पोइ उहो नुस्ख़ो लिखाए पंहिंजे जेब में विझी छॾे दवा न वठे दवा न खाए मरीज़ बि चोटी जो आहे इहो पंहिंजो नुस्ख़ो उहो पनो कढी करे सुबुह जो बि उनखे अखियुनि ते रखे चुमे बि सही शाम जो बि चुमे बि अखियुनि ते रखे वरी जेब में विझी छॾे मां तव्हां खां पुछां थो इहो ख़ुशि थींदो वॾे में वॾे हकीम खां दवा वठी आयो वॾे में वॾे डॉक्टर खां दवा वठी आयो ऐं उन नुस्ख़े खे वेड़े सेड़े गीदे में रखे थो सुबुह शाम उनखे कढी करे छॾो बसि हीअं करे गीदे में रखी छॾे अॼु असांजा 15वीं सदी जा मुस्लमान ईअं था करनि क़ुर पाक खे खणी बसि ईंदा बसि ईअं करे बसि वञी दरी में रखंदा बसि क़ुर जीअं चवे थो उअं त कोन था क़ुर चवे थो त निमाज़ पढ़ो वअमुर अहलक बिस्सलात पंहिंजे अहल खे हुकुम कर निमाज़ जो निमाज़ पढ़नि तुंहिंजा घर वारा तुंहिंजा घर भाती तुंहिंजी घरवारी तुंहिंजा बच्चा ये चुमण चटण सां कुझु न थींदो फ़ाइदो तरी थींदो जॾहिं अमल कंदो क़ुर पढ़ंदो क़ुर ते हलंदो क़ुर ते अमल करे ॾेखारींदो हराम खाइण खां बचो क़ुर फरमाए थो ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो फरमाए जुआ फ़ाशी उरियानी बुरा कम इहे न कयो ला तक़रबु मालल यतीम यतीम जे माल जे वेझो न वञो क़ुर ईअं थो चवे हाणे क़ुर पाक खे ठपे छोड़ो अखियुनि ते मथे ते सीने ते चुमे करे बसि रखी छॾियो फ़ाइदो न थींदो जीअं हो मरीज़ चाकू नथो थी सघे तीअं असां बि दिलि जा मरीज़ जेके आहियूं उहे बि चाकू नथा थी सघूं क़ुर पाक ते अमल खां सवाइ अॼु मुस्लमान दिलि जो मरीज़ थी चुको आहे असां में गुरूर जो मर्ज़ लालच जो मर्ज़ असां में हसद जो मर्ज़ असां में किब्र जो मर्ज़ असां में पाण भाइण जो मर्ज़ अलाए कहिड़ा कहिड़ा मर्ज़ आहिनि सीने में जॾहिं क़ुर पढ़ंदासूं त मर्ज़नि खां शफ़ा थींदी ऐं क़ुर पाक जे मथां अमल करे मरण खां पोइ सिधो जन्नत जे दरवाज़े तॾहिं अलाह ताला फरमाए थो फनिअम अज्रुल आमिलीन
भलो अजर उन्हनि जे लाइ आहे जन दुनिया में अमल करे ॾेखारे। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी ज़िंदगी नसीब फरमाए। हे दुनिया अमल जो घर आहे। हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया मज़रतुल आख़िरा, दुनिया पोख जी जाइ, दुनिया पोख जी जाइ। अज़ीज़ो ये दुनिया अमल जो घर आहे। मैदान महशर अमल जो घर न हुयो, न हूंदो। क़ब्र जो जहान अमल जो घर न हूंदो। आलम अरवा अमल जो घर न हुयो। माँ जे पेट जो जहान अमल जो घर न हुयो। ये आलम दुनिया, हिन में असां जॾहिं आयासूं, वॾा थियासूं, सम्झ भरिया थियासूं, बुलूगत खे पहुतासूं, हाणे रब असांजे मथां ॿ हक़ रखी छॾिया। मरण ताईं हर इंसान जे मथां ॿ हक़ आहिनि अल्लाह तबारक व तआला जा। हिकु पंहिंजो हक़, ॿियो मख़लूक जो हक़। हुकूकुल्लाह, ॿियो हुकूकुल इबाद। जेको अल्लाह जे हक़नि खे बि पूरो करे थो, बाननि जे हक़नि खे बि पूरो करे थो, इहो इंसान आख़िरत में निजात वारो हूंदो, छुटकारे वारो हूंदो। बसि दुआ कयो त अल्लाह ताला असांजे हिन इदारनि खे आबाद फरमाए। इहा तालीम असांखे मिले थी हिननि इदारनि में जाऊं जिते क़ाल अल्लाह क़ाल रसूल जी तालीम पढ़ी वञे थी पई। दुआ आहे त अल्लाह ताला असांजे हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमाए। जेके बि दुनिया में असांजे मुल्क में पाकिस्तान में जेके बि दीनी इदारा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे तरक़ी अता फरमाए। ऐं उहे ई असांजे मुस्लमाननि जे कलमे वारनि जे ईमान जे तहफ़ुज़ जो सबबु आहे। ये इदारा असांजे ईमान जे तहफ़ुज़ जो सबबु आहे। जे इदारनि सां असांजो उथण वेहण न हुजे, उलमा सां असांजी सोबत संगत न हुजे, अहले क़ुरान सां असांजो जेकॾहिं मेल जोल न हुजे त असां पंहिंजे ईमान खे नथा बचाए सघूं। असां आमाल सालिह खे हासिल नथा करे सघूं पिया। पंहिंजे अख़लाक जे मेयार खे सुधारे नथा सघूं पिया। दीन इस्लाम ऐं शरीयत वारी तालीम खां जेकॾहिं ॿाहिरि इंसान वेंदो त अख़लाकियात जो जनाज़ो निकिरी वेंदो। दुनिया जो माहौल तमामु ख़राब। दीन वारी तालीम सां जंहिं इंसान जो वास्तो आहे, दीनदार तबिके सां जंहिंजो वास्तो आहे, इहे इंसान पंहिंजे उन अख़लाक वारे मेयार खे बि सुधारे सघनि था। दुआ है त अल्लाह ताला तव्हां असांखे सोबत ऐं संगत आलिमनि जी नसीब फरमाए। असांखे दीनी इदारनि सां ताल्लुक़, दीनी इदारनि सां ताउन जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअ, अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। मुंहिंजा रब साईं जेके बि दोस्त आया आहिनि उनजे पंदड़े खे क़बूल फरमा। जेके बि असांजा मरीज़ ऐं लाचार उनखे शफ़ा अता फरमा। असांजा जेके बि वरड़ा तोॾे क़बरनि में पिया आहिनि, तोॾे आया आहिनि, जंहिंजो कलमे सां ख़ात्मो थियो आहे, उन्हनि जे क़बरनि खे रोशन फरमा। मुंहिंजा रब साईं असांजे नड़नि खे सालिह कर फरमा बरदार बणाए। जेके बि असांजा बचड़ा हितां अॼु 5 तालिबुल इल्म जंहिंजी दिस्तार बंदी इंशाअल्लाह ज़ोहर खां पोइ थींदी, जेको इंतिज़ामिया पंहिंजो रखियो आहे मामूल मुताबिक़। अल्लाह ताला इन्हनि 5 आलिमनि खे, इन्हनि हाफ़िज़नि खे आलिम बणाए, इन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह ताला इन्हनि खे वरी हिन दुनिया में दीन जे पैगाम पहुचाइण वारो बि उन को बि अल्लाह ताला उहा बि लियाक़त उन्हनि में अता फरमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसन व फ़िल आख़िरति हसनत व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर।